जय। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भगवान चवंता सभिनी धर्मन जो सहारो छॾे तू केवल मूं हिक परमात्मा जे शरण में अची वञ। मां तोखे सभिनी पापन को मुक्त करे छॾींदुमि। तू चिंता न कर, शोक न कर, फिकर न कर, निर्भय थी करे तू मुझे शरण में अची वञ। श्रीमद् भगवत गीता में तव्हां श्रवण करे रहिया हो अध्याय 3। भक्त अर्जुन महाराज प्रश्न था कन त हे श्री कृष्ण, हे जनार्दन, जे तव्हां लाइ कर्मन खां ज्ञान वधीक श्रेष्ठ आहे। कर्मन को अगर तव्हां चओ था ज्ञान वधीक सुठो आहे त मूंखे भयंकर युद्ध रूपी कर्म में छो था लगायो? छाजे करे मूंखों युद्ध था करायो? ऐं तव्हांखे जेके मिला जुला वचन ॻाल्हायो था न प्रभु, मुझे बुद्धीअ में मोह थो पए, मां सम्झी नथो सघां। तंहिंजे करे कृपा करे दया करे मूंखे हिकिड़ी पक्की ॻाल्हि करे सम्झायो कि मुंहिंजी भलाई कंहिं में आ। चओ हरे राम। भक्त अर्जुन जा ये वचन प्रश्न पुछण ते भगवान श्री कृष्ण महाराज चवन था त हे निष्पाप अर्जुन। निष्पाप छो था कन कि तुम कोई पाप न कह, तू महात्मा है, पुण्यात्मा है, तू निष्पाप है। छो जो जेके माण्हू धर्म ते हलंदा आहिनि भगवान उन्हनि खे त साथ ॾींदा आहिनि। जेके सब जो भलो कन, अकारण कैसा द्वेष न कन, जाते धर्म आ, भक्ति आ, प्रेम आ, भलाई आ, उते ही भगवान है। तो श्री कृष्ण भगवान चवंता है निष्पाप अर्जुन, हिन लोक में बिन किस्मन जी अवस्था मुझे पारिया पहिरियां ही चयल आहे। ॿिन तरह जो हिसाब किताब थींदो आहे। अच्छा, कहिड़ो हिसाब किताब आहे ॿिन तरहनि जो? ज्ञानन के ज्ञान योग सां ऐं योगिन के निष्काम कर्म योग सां उहा सफलता मिली वेंदी आहे। चओ हरे राम। जहिड़ी तरह कोई रेल में वञे तॾहिं बि हरिद्वार पहुचंदो, ऐं भाई बस वञे तॾहिं बि हरिद्वार पहुचंदो, है न? भले सभिनि जी यात्रा अलॻि आहे। उहो रोड ते वेंदी बस, उहो जंगलनि मां थींदी करे ट्रेन वेंदी, कई स्टेशन ईंदा, यात्रा जो हिसाब किताब अलॻि आहे, पर आख़िर ॿई पहुचंदा काथे? हरिद्वार। चओ हरे राम। त ॿई शयूं सही। भगवान चवनि था ज्ञानन के ज्ञान योग सां ऐं योगिन के कर्म योग सां प्राप्त थींदी आहे, पर कंहिं भी रस्ते लाइ कर्मन के त्यागण जी जरूरत न आहे। चओ हरे राम। ॾिसो अर्जुन सोचनि था, भक्त अर्जुन की मां युद्ध छॾे छॾियां, यानी कर्म छॾे छॾियो। भगवान चवनि था कर्म न छॾ, उन कर्म में कोई लोभ आ, लालच आ, स्वार्थ आ, कामना आहे, उहो छॾणो आहे। चओ हरे राम। कई माण्हू दान छॾे छॾींदा आहिनि, भई दान कंदासीं त स्वर्ग वेंदासीं। असांखे स्वर्ग थोरी वञिणो आहे, असांखे त वैकुंठ वञिणो आहे। चओ हरे राम। तो भगवान चवनि था इहा बेवकूफ़ी न कजो, मूर्खता न कजो, शुभ कर्म कॾहिं भी त्याग न कबा आहिनि। छो जो हे इंसान कर्म किए बिना रही नथो सघे। शुभ कर्मनि जो त्याग कॾहिं भी न थींदो आहे। हा, शुभ कर्मनि में फल जी इच्छा जो त्याग कयो, अहंकार जो त्याग कयो कि मां करण वारो आहियां, लालच जो त्याग कयो कि मूंखे कुछ खपे, वॾाई जो त्याग कयो कि माण्हू मूंखे सुठो चवनि। त्याग त इन्हनि जो करणो आहे, शुभ कर्मन जो त्याग थोड़ी न करणो आहे। चओ हरे राम। तो श्री कृष्ण भगवान चवनि था भाई कर्मन के त्यागण जी जरूरत ना है, या ॻाल्हि लिखी छॾियो। छो त इंसान न त कर्म न करण सां ही निष्काम थींदो, ऐं न कर्म जे त्याग करण सां
उनखे मंजिल मिलंदी या सफलता मिलंदी। सभिनी कर्मन जो जड़ सां त्याग थी भी कोन सघंदो, छो त कोई भी इंसान कॾहिं भी बिना कर्म जे रही कोन सघंदो। चओ हरे राम। कोई अची करे चए पानी पीआरियो मूंखे, मूंखे चवणो आहे कि मां कर्म न कंदुमि, भैया मां छाजे करे उथी करे कर्म कयां, त मां पानी न पीआरियोमांसि, त पानी न पीआरण भी त हिकिड़ो कर्म थियो न, बल्कि इहो ख़राब कर्म थियो कि सुठो कर्म थियो। कोई जल घुरे उनखे जल न ॾिजे, इहो सुठो कर्म थोड़ी आहे, इहो त ख़राब कर्म आहे। त कर्म किए बिना माण्हू रही नथो सघे। कोई वेही रहे दरवाजो बंदि करे कि मां कर्म न कंदुमि, त इहो भी हिकिड़ो कर्म आहे कि उहो कर्म कंहिं कर्म न करण जो कर्म, ऐं दरवाजो बंदि करे वेही रहे। चओ हरे राम। इन सां माण्हू बची न सघंदो। चओ जय श्री कृष्ण। भगवान चवनि था सभई माण्हू बेशक प्रकृति जे पैदा कयल गुणनि जे वश थी कर्म कंदा आहिनि। कीअं प्रकृति में? छो जो 3 गुण संसार में हली रहिया आहिनि, सतोगुण, रजोगुण, तमोगुण, सात्विक, राजस, तामस। सॼो संसार इन में ही तो हले। शुभ कर्म, पुण्य कर्म, धर्म जा कर्म सात्विक गुण में था हलनि। धन दौलत कमाइण, डुकण, व्यापार करण, घुमण फिरण, कर्म करण, दौड़ धूप करण, कमाई करण, इहो सभु रजोगुण में था हलनि। फालतू कम करण, सुम्ही पवण, निंड करण, मोबाइल हलाइण, टीवी ॾिसण, वेही करे नशा पता करण, ये सब तमोगुण में था हलनि। त 3 गुणनि में तो दुनिया हली रही आहे। चओ हरे राम। तंहिं करे जेको बेअकल माण्हू, मूर्ख माण्हू कर्मनि जे इंद्रियनि खे हठ सां रोके, इंद्रियनि जे भोगनि जो मन सां चिंतन कंदो रहंदो, सो कूड़ो ऐं मूर्ख चवाईंदो आहे। यानी श्री कृष्ण भगवान चवनि था त्याग करणो अथव न त अंदरूं त्याग कयो। हे भगवान मूंखे ज्ञान ॿुधायो, कृपा कयो, राह ॾेखारियो। दत्तात्रेय महाराज जन चवनि था मां पंहिंजी अवधूत वृत्तीअ में आहियां। कोई वेठो हूंदो आहे प्रभुअ जे भरोसे, कोई खाराए त खाई वठंदो आहे। कॾहिं कॾहिं 2-2 3-3 ॾींहं थींदा आहिनि, भोजन न मिलंदो आहे त मां सम्झंदो आहियां एकादशी थी वई, यानी विर्त थियो। कॾहिं ॾींहं में 2 बार बि मिली वेंदो आहे। कॾहिं अहिड़ो भोजन मिलंदो आहे स्वादिष्ट बढ़िया, उहो बि खाई वठंदो आहे। वरी ईअं न चाहींदो आहे कि इहो ई मिलंदो रहे। और कॾहिं कॾहिं अहिड़ो नीरस भोजन मिलंदो आहे बेस्वाद, उहो बि खाई वठंदो आहे। कॾहिं कोई ॾाढी तारीफ़ कंदो आहे, प्रशंसा, वो भी ठीक आहे। कॾहिं कोई अपमान करे त रंज न आहे। चओ हरे राम। हाणे आहिनि त दत्तात्रेय भगवान संसार में न, लेकिन भीतर कोई इच्छा कोन्हे। न मान जी इच्छा आहे, न कुछ पाइण जी इच्छा आहे, न कंहिं ते गुस्से करण जी इच्छा आहे। सुखी थियण जे लाइ न संसार जी ॿाहिरी शइ जी ज़रूरत ई न आहे। ये असांजे अज्ञान जे करे असां ईअं सोचींदा आहियूं, ओहो मकान सुठो न आहे, मकान मिले न असां सुखी थी वेंदा आहियूं। अरे असल में छा आहे, छा कजे, हेतिरी प्रॉपर्टी थी वञे, हेतिरा पैसा थी वञनि न त मां सुखी थी वञा। मां इन करे दुखी आहियां न, ॿारनि जा कार्ज नथा थियनि, सुठो नथो लॻे। चओ हरे राम। ॾिसो सभु दुखी, दुखनि जी वैरायटी अलॻि आहे, पर सोचो ये दुख असां जबरदस्ती गोद वरिता आहिनि। दुख न मञूं त छाजो दुख आहे। कर्म करण लाइ बि मना नथा कनि, कर्म कयो पंहिंजो, इच्छा न कयो, इच्छा ही दुख ॾींदी आहे। चओ हरे राम। उधम करत आनंद भया, सिमरत सुख सार, जप जप नाम गोविंद का पूरन बीचा। कर्म तो कराइनि था भगवान, इच्छा कोन्हे अर्जुन जी युद्ध करण जी। भगवान चवनि था युद्ध कर, लेकिन ये भी था चवनि युद्ध में कुछ चाहे न, फल न चाहे। चओ हरे राम। तू युद्ध न कंदे तो केर कंदो? तो जड़ा महावीर गांडी धारी अर्जुन दुनिया में
श्रेष्ठ धनुर्धर उहे न कंदा त केर कंदा? धर्म जे लाइ पोइ त अधर्मी वधी वेंदा, पाप वधी वेंदा। दुर्योधन जहिड़ा माण्हू इन्हनि जो ई राज थी वेंदो। पोइ कीअं संत महात्मा सॼो संसार सुखी रहंदो? सभिनि खे ख़तरो ईंदो। चओ हरे कृष्ण। भगवान चवनि था कि भाई ॿाहिरियों कोई रोके छॾे, ठीकु आहे, इंद्रनि खे रोके छॾे, मां स्वाद न वठंदुमि मां, लेकिन मन ई मन में इच्छा थींदी हुजे, उहे ई ख्याल ईंदा हुजनि, उहे ई कल्पनाऊं कंदो हुजे, त इहो बि त ग़लति आहे। भीतर त्याग करणो आहे। चओ हरे राम। हे अर्जुन, जेको इंसान मन सां इंद्रनि खे वस में करे निर्मोही बणिजी कर्म जी इंद्रनि सां कर्म योगी जहिड़ो व्यवहार कंदो आहे, सो श्रेष्ठ आहे। मन सां भीतर। तंहिं करे तूं शास्त्रनि जे ठाहियल धर्म रूपी कर्मनि खे कर, छो त कर्म न करण खां कर्म करण सुठो आहे, श्रेष्ठ आहे। चओ हरे राम। कर्म न करण खां कर्म करण श्रेष्ठ आहे। ऐं कर्म न करण सां तुंहिंजे शरीर धारण जो कारण बि साबित कोन थींदो। चओ हरे राम। सोचो, अर्जुन भगवान जी आज्ञा न मञना, युद्ध न कंदा, त गीता में हुनजो नालो हुजे? अर्जुन जो भक्तनि में नालो हुजे? भगवान जे प्यारनि में नालो हुजे? वचन खयूं अॼु गीता में गोविंद सां गॾु अर्जुन। वचन खयूं, पंहिंजो फर्ज निभायूं, कर्म कयूं। चओ हरे राम। हरे कृष्ण हे हरे। भगवान चवनि था भाई तू कर्म कर, कर्म न करण खां कर्म करण श्रेष्ठ आहे। ऐं कर्म न करण सां तुंहिंजो गुजरान कीअं थींदो? हर माण्हूअ खे भगवान कोई न कोई कर्म ॾिनो आहे न। ब्राह्मण आहिनि, वापार न कंदा आहिनि, धंधो न कंदा आहिनि, पर उन्हनि जो बि त कर्म आहे न। यज्ञ करण कराइण, दान ॾियण, दान वठण, विद्या पढ़ण पढ़ाइण, इहे सभु उन्हनि जा 6 कर्म चया विया आहिनि शास्त्रनि में। हाणे त व्यवस्था बदिलजी वई आहे। पहिरियों त सभु वर्ण व्यवस्था हूंदी हा न, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्ण हूंदा, सभु पंहिंजे पंहिंजे वर्ण जो पालन कंदा। धर्म त हिकु ई हूंदो, सनातन हिंदू धर्म। धर्म त आहे बि हिकु ई, ॿियो धर्म आहे काथे? ये मनुष्यनि पंहिंजा ठाहे छॾिया अथऊं। चओ हरे राम। वरी कोई मिली वञनि, कोई 10-20 करोड़ 25-50 लख, वरी पंहिंजो धर्म ठाहे छॾींदा। कलयुग में कोई वॾी ॻाल्हि न आहे। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। हे अर्जुन, बंधन जे भव सां बि कर्मनि जो त्याग करणु ठीक न आहे। छो त यज्ञ यानी श्री विष्णु जे निमित्त कयल कर्म खां सवाइ ॿियनि कर्मनि में लॻल इंसान ही कर्मनि जे बंधन में फासंदो आहे। तंहिं करे हे अर्जुन, मोह छॾ ऐं उन परमेश्वर जे निमित्त चङे नमूने कर्म कर। चओ हरे राम। कई माण्हू बंधन सोचींदा आहिनि कि असां सत्संग में ॿुधो आहे, अगर पाप कंदासीं छा मिलंदो? नरक मिलंदो, लोह जी जंजीरियूं। अच्छा, पुण्य कंदासीं त स्वर्ग मिलंदो, उहे बि त सोन जी जंजीरियूं। स्वर्ग भी तो बंधन आ, असांखे तो मोक्ष खपे, तो असां कर्म ही न क्यों। चओ हरे राम। कोई ये सोचे कर्म न करे तो कर्म को बची न थो सके। कुछ न कुछ तो हलंदो ही रहंदो, कुछ न कुछ तो करणो ही पवंदुस, कॾहिं न कॾहिं ॻाल्हाइणो पवंदुस, भोजन तो कंदो। चओ हरे राम। तंहिंजे करे भगवान चवनि था भाई कर्म कजे पर श्री कृष्ण अर्पण, भगवान जे निमित्त। खोटा कर्म न कजन, शुभ कर्म कजन, फल जी इच्छा न रखे तो स्वर्ग को भी बची वेंदो, ऐं पाप न कंदो तो नरकन को बची वेंदो। पापन जो फल नरक आ, पुण्यन जो फल स्वर्ग आ। अधिकांश माण्हू पाप पुण्य ॿई कंदा आहिनि,
उहे वरी अची करे माण्हू ठहंदा। चओ हरे राम। पाप भी कंदा, पुण्य भी कंदा, सत्संग भी कंदा, निंदा भी कंदा, एकादशी भी रखंदा, बुरो भी कंदा, बुराई भी कंदा, तो नरकन को तो बचंदा, लेकिन वरी इंसान बनणो पवंदो उन्हनि खे, वरी धरतीअ ते अचणो पवंदो। अॼु के न दरबार वञनि, न मंदिर वञनि, सत्संग ते वञनि, मनमाना कर्म कनि, पोइ वरी इंसान जे चोले खां बि विया। शुभ कनि कोन, सेवा कनि कोन, सत्संग कनि कोन, त उहे पोने खां बि विया। चओ हरे राम। इन करे भगवान कृष्ण जा वचन आहिनि, जंहिं दुनिया ठाही आहे, जंहिं इंसान खे बणायो आहे, कंहिं माण्हूअ जा वचन कोन्हनि भाई। सॼी दुनिया चवंदी आहे भगवान हिते तो, भगवान हिते। गीता में भगवान था चवनि मां हिते आहियां। इन खां वधीक कंहिंजी गवाही खपंदी ॿुधायो। भगवान चवनि था कर्म कर, भगवान खे अर्पण कर। कर्मनि जे निमित्त जेको लोभ लालच रखंदो, फल जी इच्छा रखंदो, उहो फासंदो। पर जेके निष्काम कर्म कंदा, भलाई कंदा, बदले में कुझु न चाहींदा, श्री कृष्ण अर्पण, प्रभु तव्हां संभालियो, तव्हांजे शरण आहियूं, उहे भुल में कॾहिं वीचारा भटकी बि वञनि त बाह पकड़े वठंदा आहिनि भगवान, किरण न ॾींदा आहिनि उनखे। चओ हरे राम। तंहिं करे हे अर्जुन, मोह छॾे उन परमेश्वर जे निमित्त तूं शुभ कर्म कर। कर्म न करण सां तूं पाप खे प्राप्त थींदे। कर्म छॾे छॾींदे, कर्मणे वाधिकारस्ते। कर्म छॾे छॾे माण्हू ठही करे त केरु कर्म कंदा? पाप लॻंदो कर्म छॾण जो। छो त प्रजा पालक ब्रह्मा कल्प जे आदि में यज्ञ सूदो प्रजा जी रचना करे चयो त हिन यज्ञ सां तव्हां तरक्की पाईंदव, सफलता मिलंदी, ऐं यज्ञ तव्हां सभिनी खे मन घुरियल शयूं ॾियण वारो थींदो, ऐं तव्हां हिन यज्ञ सां देवताउनि जो वाधारो कयो। छो जो असां जेके यज्ञ वग़ैरह कंदा आहियूं, उन्हनि सां देवताउनि खे ऊर्जा मिलंदी आहे, शक्ति मिलंदी आहे, ऐं देवता वरी असां ते कृपा कंदा आहिनि। धन समृद्धि, संपत्ति, संतति, ये सब मिलंदा आहिनि। चओ हरे राम। इन तरह सां शुभ कर्म जो त्याग कॾहिं बि न करणु खपे। बोल वृंदावन बिहारी लाल की। श्री कृष्ण गोविंद।